वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद। क़ाल अल्लाहु तबारक व तआला या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नासु वल हिजारा अलैहा मलाइकतुन ग़िलाज़ुन शिदादुन ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युमरून। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लु मौलूदिन यूलदु अलल फ़ित्रा फ़अबवाहु युहव्विदानिही औ युनस्सिरानिही औ युमज्जिसानिही औ कमा क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मुंहिंजा मुअज़्ज़ज़ सामीन व नाज़रीन हज़रात, ऐं सभ खां पहिरीं शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे इंतिहाई अज़ीम दोस्त मौलाना मोहम्मद इक़बाल समूह हफ़िज़हुल्लाह जो, जंहिंसां नातो ऐं ताल्लुक़ मुंहिंजो अॼु जो नाहे बल्कि 20 खां 25 साल पुराणो असांजो ताल्लुक़ आहे। क्लास फेलो साथी आहे। 2003 जे अंदरि जामिया शम्सुल उलूम खां फ़राग़त जो ताज पंहिंजे सिर ते सजाए असां निकितासूं। अल्लाह जी महिरबानी सां दौरान तैलीम पंहिंजे दोस्ती ऐं मुहबत में को कस अचणु न ॾिनोसीं, ऐं जंहिंजो इहो नतीजो आहे, इहा अल्लाह कारण मुहबत अॼु ताईं क़ाइम ऐं दाइम आहे। हिन अहिड़ी मौसम जे अंदरि साईं जो पैगाम पहुतो, मौसम जी बिना परवाह कंदे ऐं हाज़िर थियसि। रिया ऐं ॾेखा खां अल्लाह महफ़ूज़ फरमाए, अल्लाह जी क़ुर्बानी क़बूल फरमाए। पर इहो दोस्ती जो भरम हो जंहिं भरम जो मूं लिहाज़ रखियो। साथियो, अल्लाह जी महिरबानी सां सनम मादर इल्मी जामिया शम्सुल उलूम अल मुहम्मदिया जा फाज़िलीन ते अल्लाह जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि। साईं खे तक़रीबन 20 साल हिन जॻह ते थिया आहिनि। 20 साल इहो को मामूली अरसो न आहे। कंहिं जॻह तां ख़तीबनि या इमामनि जो बार बार तब्दील थियणु फ़क़ति ख़तीब इमाम जे ज़ात ते छंडा नथा पवनि, बल्कि उते जी जॻह ते बि छंडा पवनि था। जेकॾहिं किरदार साईं इक़बाल जो आहे त इंसामिया बि ख़िराज तहसीन जे लाइक़ु आहे। ऐं अल्लाह जी महिरबानी सां उन जामिया जो फाज़िल आऊं बि आहियां। 2005 खां ही 2025 शुरू थियण वारी आहे। 19 साल थिया आहिनि जामिया रहमानिया कलोई जे अंदरि मुदरिस जी हैसियत सां उस्ताद आहियां। अल्लाह जूं महिरबानियूं आहिनि। हीअ असांजे उस्तादनि जी तरबियत जो कमाल आहे, जिन अहिड़ो किरदारु अहिड़ी तरबियत असांजी कई जो ॾुखनि सुखनि जी का परवाह कान्हे। पंहिंजे हाल सारो इन दीन जो कमु अल्लाह ताला असांखां वठंदो रहे। अल्लाह क़बूल फरमाए। अज़ीज़ साथियो, मूंखां अॻु में असांजो इंतिहाई अज़ीम दोस्त साईं हाफ़िज़ अब्दुल हकीम हफ़िज़हुल्लाह क़ुरान पाक जे हवाले सां, उनजे अज़मत जे हवाले सां, फज़ीलत व अहकामात जे हवाले सां तव्हांजे साम्हूं गुफ़्तगू कई। हुजण त इहो घुरिजे त उन गुफ़्तगू ते इक्तिफ़ा कजे, लेकिन हुकुम मिलियो आहे अला अम्र फ़ौक़ल अदब, तव्हांजे साम्हूं कुझु गुफ़्तगू कबी। वरना क़ुरान पाक कहिड़ो अज़ीम किताब आहे। मूंखे इहा सोच आई साईं जे तक़रीर दौरान त हक़ीक़त आहे क़ुरान हिकिड़ो अज़ीम मौजूज़ो आहे। अॼु दुनिया जे तख़्ते जे मथां तव्हांखे तौरात जा एतिरा हाफ़िज़ मिलंदा, तव्हांखे इंजील जा एतिरा हाफ़िज़ मिलंदा, तव्हांखे दीवान अहमद जा एतिरा हाफ़िज़ मिलंदा, तव्हांखे भिटाई जे शाह रसाले जा एतिरा हाफ़िज़ मिलंदा। क़ुरान पाक जा तव्हांखे ज़मीन जे धरती ते कहिड़े मासूम बच्चा मिलंदा जिनजे सीने जे अंदरि 30 सिपारा क़ुरान पाक हिफ़्ज़ आहे। अमेरिका कुफ़र जे एटम बमनि मुस्लमान मुल्कनि जे बस्तियुनि ऐं शहरनि खे तबाह बर्बाद करे छॾियो, पर क़ुरान जे हिकिड़े नुक़्ते खे पंहिंजी जॻह तां मिटाए कोन सघिया। हीअ क़ुरान जी हक़ानियत न आहे, हीअ क़ुरान जो मौज़ूअ न आहे त छा आहे। अज़ीज़ साथियो, इहो अज़ीम किताब जे मौज़ू जे हवाले सां तव्हांजे साम्हूं तफ़सीली गुफ़्तगू थी, ऐं तव्हांजे साम्हूं हुकूक औलाद जे हवाले सां
मुख्तसर कुछ गुफ्तगू कंदुसि। साथियों, ख़ुसूसन मासूम बच्चन के मुखातिब आहियां, ख़ामोशी तवज्जो सां ॿुधो। तव्हांजे लाइ फ़ाइदे जूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कजनि थियूं। यकीनन इहो औलाद अल्लाह ताला जी वॾी नेमत आहे, वॾी नेमत आहे, वॾी नेमत। पर जेकॾहिं इहो औलाद ज़िंदगी में बिगड़ी पए, इन औलाद जी सुहिणी तरबियत न हुजे, इन्हनि जे हुकूक जी पासदारी न कई वञे, पोइ दुनिया में अहिड़ा माण्हू बि ॾिठासीं जेके धिका खाईंदा रहनि था, पंहिंजे औलाद जूं शिकायतूं कंदा रहनि था। ऐं चवां थो, हिन में किरदार वालिदैन जो वॾो आहे, जेके मासूम बच्चनि जी तरबियत जो ख़्यालु, उनजे हुकूक जो ख़्यालु नथा कनि। वॾा थियण खां पोइ इहे औलाद पंहिंजे माइटनि जे हक़नि जी का परवाह नथो करे। साथियों, ये औलाद का मामूली शइ न आहे। ये औलाद जेकॾहिं बिगड़ी पवे, औलाद जेकॾहिं बिगड़ी पवे त ज़िंदगी इंसान जी ज़हर बणिजो वञे। वक़्त जो पैगंबर याकूब अलैहिस्सलाम आहे। क़ुरान चओ त वब यज़्ज़तैनाहु मिनल हुज़न। याकूब अलैहिस्सलाम जो नज़र गुम थी, ख़त्म थी वियो थो। इहे बच्चनि जा सदमा कंहिं ॾिना, उन्हनि नादान पुटनि खां नसीब थियसि। अज़ीज़ साथियों, इहो पुटु हो जेको नूह अलैहिस्सलाम वक़्त जो नबी पंहिंजे नादान पुट जे हवाले सां परवरदिगार जे साम्हूं मुखातिब थी करे अर्ज़ करे थो, ऐं मुंहिंजा परवरदिगार पुटु मुंहिंजे अहल खां आहे। पर किरदार अहिड़ो हुयो पुट जो, नतीजो छा मिलो? वक़्त जे पैगंबर खे अल्लाह जे तरफ़ां दड़को मिलियो। ऐं पैगंबर अहिड़ो सुवाल न कयो, वरन तोखे जाहिलनि खां भराए छॾींदुसि, नबूअत खसे करे। अंदाज़ो लॻायो, इहो औलाद आहे, औलाद। पर जेकॾहिं सपूत साले निकिरे त रुगो इन्हनि जी ज़िंदगी नथी तब्दील थिए। ख़ुदा जी ज़ात जो कसम, हिन माइटनि जी ज़िंदगी तब्दील थी वञे थी, माइटनि जी ज़िंदगी तब्दील थी वञे थी। कंहिं शाइर चयो न, कम अबिन कद अला बेबिन कमा अला बिरसूलिल्लाह अदनानु। काइनात अंदर केतिरा ई पीउ आहिनि, घणो करे पुट पीअनि सां मशहूर थींदा, ही फलाणे जो पुटु आहे। पर कॾहिं कॾहिं दुनिया जे अंदर कुझु पीउ अहिड़ा हूंदा आहिनि जेके ख़ुशनसीब पुटनि जे वजह सां दुनिया में मशहूर थींदा आहिनि। जीअं शाइर चवे थो, अदनान नाले हिकिड़ो शख़्स आहे जेको मुहम्मद रसूलुल्लाह जे ॾाॾनि में अचे थो। पोइते वेंदे नबी अलैहिस्सलाम जो पीउ, नबी अलैहिस्सलाम जो ॾाॾो, पर ॾाॾो पोइते वेंदे 21 पीढ़ियूं पोइते वेंदे अदनान जो नालो ईंदो। इन अदनान खे कंहिं ते सुञातो? पर जॾहिं इन अदनान जे सपूत पुटनि में मुहम्मद रसूलुल्लाह पैदा थियो, अॼु अदनान खे हर अहले इल्म सुञाणे थो। सपूत पुटनि जो किरदार इहो आहे। नबी अलैहिस्सलाम हिकु दफ़ा कचहरी में वेठा आहिनि, सहाबनि खे फरमाइनि था, अहिड़ो वण ॿुधायो जेको मोमिन जो मिसाल आहे। साहबा फरमाइनि था, असांजा ज़हन झंगल जे तरफ़ विया हुआ, मुख़्तलिफ़ कंहिं कहिड़ो वण ॿुधायो, कंहिं कहिड़ो वण ॿुधायो। कचहरी ख़तमु थी। नबी अलैहिस्सलाम वञा खजी जो वण। उमर बिन ख़त्ताब जे घर में पहुतो, उन कचहरी में पंहिंजो नंढड़ो अब्दुल्लाह बिन उमर वठी आयो। अब्दुल्लाह बिन उमर चए थो, बाबा जीअं मोहम्मद रसूलुल्लाह ॻाल्हि कयो त वण कहिड़ो मुंहिंजे ज़हन में अची थो, खजी जो वण। चई पुट पोइ तो ॻाल्हि छो कोन कई? चई बाबा वॾा वेठा हुआ, ख़ामोश हुआ, उन करे आउं ख़ामोश रहियसि। उन वक़्तु उमर बिन ख़त्ताब छा थो चवे, लो कुन त कुल त हा, ऐं मुंहिंजा बच्चा जेकॾहिं उन शइ जो जवाबु ॾिए हा, लकान अहब्बु इलैया मिन कज़ा व कज़ा, त उमर बिन ख़त्ताब जे लाइ वॾो इहो एज़ाज़ हुजे हा त उमर जे मासूम बच्चे भरी कचहरी में जवाबु ॾेई छॾियो, भरी कचहरी में जवाबु, मुंहिंजे लाइ एज़ाज़ हुजे हा। इन मासूम बच्चनि जी तरबियत, इन मासूम बच्चनि जी तरक़ी यकीनन माइटनि जे इज़त जो सबबु बणिजे थी, इज़त जो सबबु बणिजे थी। हे नेमतूं आहिनि, नेमतूं, हिनखे ज़हमतूं न सम्झो। ज़हमतूं बनाइण वारो हे माउ पीउ आहिनि। उन करे त मोहम्मद रसूलुल्लाह फरमायो, हर बच्चो फितरत ते पैदा थिए थो, इस्लाम ते पैदा थिए थो। हिनखे यहूदी नसारो मजूसी बनाइण वारा हे माउ पीउ आहिनि, माउ पीउ। अंबिया किराम ने खुदा का दुआ घुरियूं, रब्बे हबली मिन सालिहीन, ऐं अल्लाह साले बच्चा अता कर। रब्बे हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यबा, ऐं अल्लाह असांखे पाकीज़ा औलाद नसीब फरमा। मोमिननि जी दुआ अल्लाह क़ुरान में ज़िक्र कई आहे, रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियतिना क़ुर्रत अयुन, ऐं अल्लाह असांखे अहिड़ो औलाद अता कर जेको असांजे अखियुनि जी थधाण बणिजे। हे दुआऊं आहिनि, माना नेमत आहे औलाद।
ये औलाद अज़ीम नेमत आहे। उन्हनि जे हुकूक मां सभ खां पहिरियों हक़ इहो आहे, औलाद जो रस्तो न रोकियो वञे, औलाद जो रस्तो न रोकियो वञे। अॼु असांजी मुआशरती ज़िंदगी में औलाद जा रस्ता रोकिया वञनि था। खानदाना मनसूबाबंदी, फैमिली प्लानिंग, 2 बच्चे ही अच्छे, छोटा खानदान, ज़िंदगी आसान जा बोझ असांजे साम्हूं लॻल आहिनि। औलाद तव्हांजो थोरो हुजे, औलाद जा रस्ता बंदि कया वञनि, रोज़गार जा मसइला थी चुका आहिनि। जॾहिं त मोहम्मद रसूलुल्लाह छा फरमायो, तज़व्वजुल वदूदुल वलूद फ़इन्नी उबाई बिकुमुल उमम, तव्हां उन औरत सां निकाह कयो जेका मुहबत कंदड़ हुजे, तव्हां उन औरत सां निकाह कयो जेका औलाद घणो ॼणंदड़ हुजे। क़यामत ॾींहुं मोहम्मद रसूलुल्लाह फ़ख्र कंदो। अज़ीज़ साथियो, अॼु असांजे मुआशरे में इहा सोच ॾिनी वञे थी, औलाद थोरो हुजे, छाजे करे तव्हांजे रोज़गार जा मसइला आहिनि। पर आउं गारंटी सां ॻाल्हि कयां थो, वसूक़ एतमाद सां ॻाल्हि कयां थो, इहा प्लानिंग इन जो सभ खां पहिरीं मूजिद फिरौन हो जंहिं बनी इसराइल जे मासूम बच्चनि खे कुहार आयो। नतीजो छा त हिननि जो नौजवान नस्ल जी ताक़त ख़तम थी वञे, अक्सरियत न रहे, तादाद घटिजी वञे। नतीजो छा निकितो, बनी इसराइल मुंहिंजो मुक़ाबिलो करे न सघनि। लेकिन हिन ज़ालिम जी इहा सोच, वल्लाहु गालिबुन अला अम्रिही, अल्लाह जो मामलो गालिब अचण वारो आहे। अज़ीज़ साथियो, इहा सोच फिरौन जी आहे। यादि रखो, जेके माण्हू इन क़िस्म जे सोच जा हामिल आहिनि, जेके पंहिंजे औलाद जो रस्तो बंदि करण जी कोशिश कनि था, महल इन करे असां सां गॾु खाईंदो, रोज़गार जा मसइला थींदा, इन्हनि जे जेको वरासत जा मसइला थींदा, रोज़गार तंग थी वेंदो। इहा सोच रखण वारा माण्हू हमेशह यादि रखो, असांखे कॾहिं बि हक़ीक़ी ॻाल्हि कोन ॿुधाईंदा, असांखे हमेशह ख़ौफ़ज़दा कंदा आहिनि, मिसाल ॾींदा आहिनि। हालांकि दोस्तो, शरीयत जो मुतालो कजे थो त इन मैदान में असांखे वॾियूं हिदायतूं मिलनि थियूं, लेकिन इहे शख़्स असांजे साम्हूं हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त मानी जो हिकिड़ो लोलो आहे, तव्हां हुनजा के 2 खाइण वारा हुजनि त हुनजा 2 हिसा थींदा, जेकॾहिं 4 खाइण वारा हूंदा 4 हिसा थींदा, 8 खाइण वारा हूंदा सभिनी खे गिरा गिरा मस ईंदो। ईअं तव्हांजो 2 औलाद हूंदो, तव्हांजी थोरी बनी आहे, उनखे काफ़ी हिसो मिलंदो। तव्हांजा 10 औलाद हूंदो, बनी जा टुकड़ा टुकड़ा ईंदा, ज़री शइ मिलंदी। तंहिंजे करे इहे रोज़गार जा मसइला तंग थींदा वञनि पिया। तंहिंजे करे पंहिंजे औलाद ते कंट्रोल कयो। लेकिन मुंहिंजे रब क़ुरान में छा फरमायो, फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा मसना व सुलास व रुबा, फरमाए तव्हां निकाह जे तइदाद खे वधायो, तव्हां 2 टे 4 औरत सां निकाह कयो। नतीजो छा निकिरंदो, इन जी वजह सां तव्हांजो औलाद वधंदो। ऐं यकीनन दोस्तो, जेके माण्हू असांखे ख़ौफ़ज़दा कनि था रोज़गार जे हवाले सां, उन्हनि जे साम्हूं ही मिसाल ॻते तोड़ आहे। तव्हां ॾिसो, पाकिस्तान जी आबादी हिन वक़्तु 24 करोड़ या 22 करोड़ जे बराबरि आहे पुराणी आदमशुमारी जे एतबार सां। पर जंहिं वक़्तु पाकिस्तान जी आबादी 10 करोड़ हुई, मिसाल वठो 10 करोड़ हुई, उन वक़्तु पाकिस्तान जे माण्हुनि खे जेके सहूलियतूं हासिल हुयूं ऐं उन दौर जो काथो लॻायो अॼोके दौर में, अॼु जॾहिं 22 करोड़ 2 लख खां वधीक वई आहे आबादी, तव्हांजे इन सोच मुताबिक़ अॼु जा माण्हू त बुख मरी वञनि, अॼु माण्हुनि खे का सहूलियत हासिल न हुजे। लेकिन ख़ुदा जी ज़ात जो कसम खणी चवां थो, जंहिं वक़्तु पाकिस्तान जी आबादी 10 करोड़ हुई, उन दौर में जिते सहूलियतूं हुयूं, उन जे एतबार सां अॼु ॿियूं सहूलियतूं हासिल आहिनि। रोज़गार जी तक़सीम मुंहिंजे परवरदिगार वटि आहे। न इन जो ताल्लुक़ के ताक़त सां आहे, न के तइदाद सां आहे, न के अकुल सां आहे, न के जेको ख़ूबसूरती सां आहे। काइनात अंदरि केतिरा ॾिठासीं जिन जा नंढा खानदान हुया, उन्हनि जा माइट वीचारा गॾुनि जे मथां जेको लॾा खणी करे बेराजी इलाइक़नि जा लाबारा कंदा हुआ। लेकिन अॼु औलाद उन्हनि जो खज़ाननि जो मालिक आहे। दुनिया में के अहिड़ा बि ॾिठासीं जिन जा माइट शाहूकार हुया, लेकिन औलाद अॼु पिने पई। दोस्तो, दौलत जो ताल्लुक, रोज़ी जो ताल्लुक मुंहिंजे परवरदिगार जे हथ में आहे। वमा बिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अलाह रिज़्क़ुहा, ज़मीन जे तख़्ते जे मथां जेका बि चुरंदड़ फिरंदड़ मख़लूक आहे, उन जे रोज़ी जो ताल्लुक मुंहिंजे रब जे हथ में आहे। अकुल सां ताल्लुक कोन्हे, ताक़त सां ताल्लुक कोन्हे। जेकॾहिं ताक़त सां हुजे हा, हमाली कंदड़ जेके शहर में आहिनि वॾा बोरा खणनि था, लेकिन आणी ने चाढ़ीनि था। अकुल ते ताल्लुक हुजे हा रोज़ी जो, त केतिरा दुनिया में अकुलमंद आहिनि, लेकिन गुरबत जे पीस जेको चकी में पीसनि पिया। के शाइर चयो,
लौकानत अर्दा को तदरी अल हिजा हलक न ज़मीन जहल इन्नल बहाइमो जेकरे रोज़ी जो ताल्लुक अकुल ते हुजे हा त को भी जानवर भूख मरी वञनि हा। अदी साथियो हिन जो ताल्लुक रोज़ी जो मुझे रब जे हथ में आहे, लिहाज़ा असांजी इहा सोच हुजणु घुर्जे जेको रब चवे पियो इहे कोन फुकरा युगले मिला मिन फज़ले, जेकरे तव्हां फ़कीर आहियो तव्हांजे निकाह जे वजह सां तव्हांजे औलाद जे वधण जे वजह सां अल्लाह रोज़गार जा ज़रिया खोलींदो, नतीजो छा न करंदो, अल्लाह तव्हांखे गनी करे छॾींदो। तंहिंजे साथियो औलाद जो इहो हक़ आहे, मता इहो सोचो। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था, मूं नबी अलैहिस्सलाम का सवाल कयो, अल्लाह जे रसूल वॾे में वॾा गुनाह कहिड़ा आहिनि, कबाइर गुनाह कहिड़ा आहिनि? फरमाया शिरक बिल्लाह, अल्लाह जी ज़ात सां गॾु शिरक करणु। मूं पुछो न खां पोइ चान तक़्तुल वलदक यख़ाफ़ तोखे डपु हुजे, फरमाया औलाद खे क़त्ल करिए, तोखे डपु हुजे हिन ॻाल्हि जो, ऐं याकुल माक ही त तो सां गॾु खाईंदो, इन डप तां पंहिंजे औलाद जो रस्तो बंदि करिए। नबी अलैहिस्सलाम फरमायो वॾे में वॾो गुनाह। तंहिंजे करे साथियो असुल गैर मुस्लिम खे दुनिया जे इन सोच वारनि खे असांजे तइदाद जो असांजे गुरबत जो फिक्र न आहे, असांजे रोज़ी जो फिक्र न आहे। जेकॾहिं खे रोज़ी जो फिक्र हुजे हा असांजे तइदाद खां ख़ौफ़ज़दा न हुजनि हा, असांजे तइदाद खे कश्मीर जे अंदरि, फ़लस्तीन जे अंदरि, इराक जे अंदरि, यमन जे अंदरि, मुस्लमान मुल्कनि जे अंदरि असांजे खून जूं नदियूं उन्हनि वहाए छॾियूं। असांजी रोज़ी जो उन्हनि खे एतिरो फिक्र आहे, रोज़ी जो फिक्र कोन्हे, असांजे तइदाद खां ॾिजनि था। मता ही नौजवाननि जो तइदाद जेकॾहिं उथी पियो नतीजो शाम वारो निकिरंदो, नतीजो जेको इराक वारो निकिरंदो, नतीजो जेको अफ़गानिस्तान वारो निकिरंदो। इन करे असांजे तइदाद खां ख़ौफ़ज़दा आहिनि। औलाद जो हक़ आहे, जेको औलाद अचणो आहे उनजी रफ़्तार रोक न कई वञे। अज़ीज़ साथियो औलाद जो ॿिए नंबर ते हक़ इहो आहे, औलाद ख़ुदा जी तक़सीम आहे। धीउ मिले पुटु मिले, इन में कॾहिं नाराज़ कोन थियणो, न दाईअ ते नाराज़ थिजे, न घरवारी ते नाराज़ थिजे। रब जी तक़सीम आहे, अल्लाह धीउ ॾे, अल्लाह पुट ॾे, अल्लाह गॾे ॾे, ही रब जी तक़सीम आहे। इन रब जे तक़सीम ते कॾहिं बि नाराज़ न थी जा। अज़ीज़ साथियो अॼु केतिरे क़दुरु मुआशरती ज़िंदगी में असां मिसाल ॾींदा आहियूं मुशरिकीन मक्का जा, त इज़ा बुश्शिरा अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दन व हुव कज़ीम। मुशरिकीन मक्का खे जॾहिं नियाणियुनि जे ॼमण जी मुबारक मिलंदी हुई, मुंहं उन्हनि जा कारा बणिजी वेंदा हुआ। क़ुरान तो फरमाए वइल मऊदत सुइलत, ज़िंदा दरगूर जे बारे में जॾहिं क़यामत जो सुवाल थींदो, इहे सभु करूद जेको किरदार मुशरिकीन मक्का जा हुया, लेकिन अॼु मुआशरती ज़िंदगी में असां मुस्लमान जो किरदार बि तक़रीबन बराबरि आहे। फ़र्क़ु इहो आहे जो असां नियाणियुनि खे ज़िंदा त छॾियो आहे, बाक़ी उन्हनि जे तमामु हुकूक जो किरदार बाक़ी असांजो उहो आहे जेके मुशरिकीन मक्का जो हुयो। अंदाज़ो लॻायो अॼु छोकिरो पैदा थिए थो, हद दर्जे जी ख़ुशी आहे, मुबारकबाद आहे, मिठाई जो सिलसिलो आहे, अक़ीक़े जो सिलसिलो आहे, शादी जो इंतज़ाम आहे, तरबियत जो इंतज़ाम आहे, हर क़िस्म जी ख़ुशी आहे। लेकिन इहा साॻी नियाणी पैदा थिए थी, घर जे अंदरि रोज़ राड़ो मथो पियो आहे, घर में जहिड़ो मातम मची वियो आहे, कंहिं क़िस्म जी को मुबारकी जो इंतज़ाम कोन्हे, को मिठाई जो इंतज़ाम कोन्हे, को अक़ीक़े जो इंतज़ाम कोन्हे, कंहिं क़िस्म जो जेको उनजे तालीम तरबियत ते ख़्यालु नथो कयो वञे, उनखे वरासत जो हिसो नथो ॾिनो वञे, उनखे निकाह जे टाइम ते उनजी ख़ुशी खे नथो पुछियो वञे, उनजे रज़ा खे नथो मालूम कयो वञे। भला ॿुधायो असां ऐं मुशरिकीन मक्का में कहिड़ो फ़र्क़ु आहे? यादि रखो साथियो, हे अल्लाह जी तक़सीम आहे, अल्लाह जी तक़सीम ते कॾहिं नाराज़ कोन थियणो आहे, अल्लाह जे तक़सीम ते राज़ी रहणो आहे। जेकॾहिं हिन मैदान में ॾिसजे त मोहम्मद रसूलुल्लाह नियाणियुनि जो वालिद हो। नबी अलैहिस्सलाम खे 4 नियाणियूं अल्लाह अता कयूं, टे पुट अल्लाह अता कया, सभु गुज़ारे विया सवाइ हिकिड़ी नियाणी जे, अम्मा फातिमा रज़ियल्लाहु अन्हा, जेका नबी अलैहिस्सलाम जे वफ़ात वक़्तु ज़िंदा हुई। नबी अलैहिस्सलाम छा वञनि था? फरमाई मन आल जारियतैन, जेको पंहिंजी नियाणियुनि जी पालना कंदो एस पंहिंजो वालिद थियूं, क़यामत ॾींहुं आऊं उहो शख़्स हिननि ॿिनि आङिरनि जे मिसल हूंदासीं। या मुबारक नबी अलैहिस्सलाम नियाणियुनि जे वालिद खे ॾिनी। ओ नियाणियुनि जा वालिद मुबारक हुजे तव्हांजो मोहम्मद रसूलुल्लाह नियाणियुनि जो वालिद हुयो। अहिड़े नमूने साईं इस्लाम मन तोले फी हालिहिल बनाते कुल लहू सित्रम मिन नारे, जिन खे अल्लाह नियाणियूं ॾेई आज़मायो, इन अल्लाह जे फ़ैसिले ते राज़ी रहियो, उन्हनि जी सुहिणी तरबियत कई, कुल लहू सित्रम मिन नारे, ये नियाणियूं उन जे लाइ जहन्नम खां पर्दो बणिजी वेंदियूं। अदी साथियो औलाद जे हक़ में इहो हक़ आहे, आख़िर नियाणी बि तुंहिंजो औलाद आहे, तुंहिंजो पुटु बि तुंहिंजो, छोकिरो बि तुंहिंजो औलाद आहे। तंहिंजे करे ख़ुदा जे तक़सीम ते राज़ी रह। दुनिया में ॾिठो वियो आहे त केतिरा छोकिरा आहिनि जेके वॾा थियण खां पोइ पंहिंजे माइटनि खे विसारे छॾींदा आहिनि, लेकिन अॼु बि नियाणियूं पंहिंजे औलाद जी केॾी, पंहिंजे माइट जी केॾी तरबियत कनि थियूं, कहिड़ो उन्हनि जो ख़्यालु रखनि थियूं,
केतिरो हुस्न सलूक सां पेश अचनि थियूं, इहो हर घर जा मिसाल तव्हांजे अखियुनि जे साम्हूं हूंदा। ऐं सां दोस्तो, औलाद जे हक़नि में इहो हक़ आहे। औलाद धरतीअ ते अचे थो, औलाद जे हवाले सां उन जे कन में आज़ान थी वञे। यादि रखो दोस्तो, इन जे बारे में का सही रिवायत कान्हे, सही तरीन रिवायत कान थी अचे। जेके रिवायतूं ज़ोफ़ खां ख़ाली न आहिनि, अलबत्ता उम्मत जो इजमा आहे। लिहाज़ा साइंस में बि इहा तहक़ीक़ आहे त इहो मासूम बच्चो जेको अञा ॻाल्हाए कोन थो सघे, पर उन दौर में उनजे कन मां जेको आवाज़ दाख़िल कयो वञे थो, इहो आवाज़ उनजी दिलि ते मुनक़िश थी वञे थो। लिहाज़ा उनजी आज़ान थी वञे। उन्हनि जे हुकूक में हिकिड़ो हक़ इहो बि आहे, उनखे तहनीक यानी घुटी ॾिनी वञे। यानी जहिड़ो बच्चो पैदा थिए थो, उनखे का बि मिठी शइ चॿारे करे उनजे मुंहं में दाख़िल थी वञे। हज़रत अबू मूसा रज़ियल्लाहु ताला फरमाइनि था, मुंहिंजो बच्चो पैदा थियो, नबी अलैहिस्सलाम वटि खणी वियुसि, फहन्नकहु बितमरा, नबी अलैहिस्सलाम खजीअ खे चॿारे करे उनजे मुंहं में दाख़िल कयो। वसम्माहु इब्राहीम, नबी अलैहिस्सलाम जो नालो इब्राहीम रखियो। अबू तलहा रज़ियल्लाहु ताला फरमाइनि था, मुंहिंजो पुटु पैदा थियो, नबी अलैहिस्सलाम वटि आंदो वियो, नबी अलैहिस्सलाम जो नालो अब्दुल्लाह रखियो। अंदाज़ो लॻायो, इहो नबी अलैहिस्सलाम जी तरबियत जो हिकिड़ो उसूल आहे। तंहिंजे करे इहा शइ मिठी उनखे पैदा थियण वक़्तु उनजे मुंहं में दाख़िल कई वञे। साइंस खां बि इहा ॻाल्हि साबित आहे त जॾहिं मासूम बच्चो जंहिंखे ग़िज़ा नारे जे ज़रिए सां माउ जे पेट खां मिले थी, जॾहिं रहम जे अंदरि हुजे थो, जॾहिं ॿाहिरि निकिरे थो, उनजो नारो खिचियो वञे थो ऐं उनजी ग़िज़ा बंदि थी वञे थी, जेसि ताईं माउ जे थञ ते पहुचे थो, विच वारो वक़्फ़ो इन में जेका इनजी ब्लड शुगर लेवल आहे सा किरो वञे थी। इन तहनीक जे वजह सां उनजी शुगर लेवल बराबरि थी वञे थी। कुर्बान वञा इस्लाम जे इन सबक़ ऐं दर्स जे मथां, जंहिंमें कहिड़ियूं हिकमतूं समायल आहिनि। अरे मूंसां दोस्तो, औलाद जे हुकूक में हिकिड़ो हक़ इहो बि आहे, औलाद जो बहितरीन नालो रखियो वञे। औलाद जो बहितरीन नालो रखियो वञे। अॼु असांजी माशरती ज़िंदगी में असांजा ॾाॾा, असांजा वॾा, जंहिंजा अजीब नाला हुजनि, कहिड़ा बि नाला हुजनि, पर नाले खे ज़िंदा रखण जे लाइ असां पढ़ियल लिखियल तबिको बि उन नाले खे खणंदा अचूं। को किरड़ नालो रखे, को कांडेरो, को ख़बर, को निम नालो रखे, फोटो लौंगे जेको मिस्री नालो रखे। अहिड़ा असांजे मुआशरे में जहालत वारा वणनि जा नाला, फोटनि जा नाला, मसाले जा नाला अॼु असांजे मुआशरे जे अंदरि औलाद जा नाला असीं रखूं था। के माण्हू पंहिंजे औलाद जो नालो अहिड़ो रखनि था जेको शिरकिया नालो आहे। शिरकिया नालो, औलाद जो शिरकिया नालो। अब्दुल नबी आहे, अब्दुल रसूल आहे, रसूल जो बानो, नबी जो बानो। ऐं मूंसां पीर बख्श आहे, पीर जो बख्शल, नबी बख्श आहे, नबी जो बख्शल। यादि रखो, अल्लाह बख्श हुजणु घुरिजे, अल्लाह बख्शींदड़ आहे, अल्लाह जो बानो हुजणु घुरिजे। मोहम्मद रसूलुल्लाह शिरकिया नाला त परे ॻाल्हि, पर ग़लति जी माना थिए थी मोहम्मद रसूलुल्लाह। उन्हनि नालनि खे तब्दील कयो। अली मुर्तज़ा जो पुटु पैदा थियो, नालो रखे हर्ब, माना लड़ाकू जंगजू। नबी अलैहिस्सलाम छा नालो रखियो अथई? चे हर्ब रखियो अथमि। फरमाइनि था नालो हसन रख। हज़रत उमर बिन ख़त्ताब जी धीअ पैदा थई, नालो रखे आसिया, आइन स्वाद सां। नबी अलैहिस्सलाम छा नालो रखियो अथई? आसिया ला फरमान जो नालो तर्जुमो बणियो थे। नबी अलैहिस्सलाम था बल्कि जो नालो जमील आहे। सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, मुंहिंजे ॾाॾे जेको सहाबी हो उनजो नालो हुज़न। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था, तुंहिंजो नालो छा आहे? चवे थो मुंहिंजो नालो हुज़न, जंहिंजी माना गम ज़दा, ॾुखोयल। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था, अल्लाह जा बाना, इहो नालो तब्दील कर, साल रख। तो लाओ गैर इसमन सम्मानी अबी, जेको बाबा नालो रखियो मुंहिंजी दिलि नथी चयो उनखे तब्दील कयां। सहाबी फरमाए थो, नबी अलैहिस्सलाम मुंहिंजे ॾाॾे इहा वर्दी ॾिनी हुई। सईद बिन मुसय्यब रहमहुल्लाह फरमाइनि था, मुंहिंजे ॾाॾे इहा वर्दी ॾिनी हुई। नतीजो छा निकितो? इन हुज़न नाले जो असरु मुंहिंजो ॾाॾो, उन खां पोइ बाबा, उन खां पोइ पोटो, या टे पीढ़ियूं असांजे घर में गुज़रियूं आहिनि। असांजे घर में कॾहिं ख़ुशी कान आई, हमेशह इहो गम जा बादल असांजे घर जे मथां छाण कंदड़ आया। अंदाज़ो लॻायो, इन नाले जो असरु निकिरे थो। अॼु केतिरे केतिरा असांजे मुआशरे में हिकिड़ा त असांजा बचपन खां नाला रखिया वञनि था, असांजा माइट नाला रखनि था। नंबर ॿ त के असांजा वॾा थी करे अजीब पंहिंजा लक़ब रखंदा आहिनि। परदेसी आहे, ॾुखोयल आहे, गमगीन आहे, इन क़िस्म जा नाला रखनि था। यादि रखो दोस्तो, नालो बहितर रखियो वञे। नाले जो इंसानी ज़िंदगी ते असरु पवे थो। इंसानी ज़िंदगी ते हीअ माइट जी हिकिड़ी दुआ आहे, नालो रखे अब्दुल्लाह, अल्लाह जो बानो। नतीजो इहो निकिरंदो त हीउ बानो अॻिते हली करे अल्लाह जो बानो बणिबो। माना हीउ छोकिरो, हीउ औलाद अॻिते हली करे अल्लाह जो बानो बणिबो। माना हे दुआया अल्फाज़ आहिनि जेके माइट खे घुरिजे त इन नालनि जो इन इंसाफ़ सां इंतिखाब करणु घुरिजे। ऐं सां दोस्तो, औलाद जे हुकूक में हिकिड़ो हक़ इहो बि आहे, औलाद जो अक़ीक़ो कयो वञे। अॼु असांजे मुआशरती ज़िंदगी में औलाद पैदा थिए थो, वॾा ख़र्च कया वञनि था, मिठाइयुनि ते लखों रुपया ख़र्च कया वञनि था, वॾियूं वॾियूं दावतूं कयूं वञनि थियूं, लेकिन अक़ीक़ो नथो कयो वञे। मुहम्मद रसूलुल्लाह फरमाइनि था, कुल्लु गुलामिन
हर बार जो मां जे पेट मां निकिरे थो रही न तुर बेअकीका फरमायो गिरवी हूंदो आहे अकीके सां गिरवी हूंदो आहे उनखे 7 ॾींहं उनजो अकीको कयो वञे छोकिरो हुजे त उनजे तरफ़ां 2 बकरियूं छोकिरी हुजे त उनजे तरफ़ां 1 बकरी ज़बह कई वञे तक़सीम कयो वञे गोश्त इहो मोहम्मद रसूलुल्लाह जो हुकुम आहे लेकिन अफ़सोस अॼु असांजे मुआशरे में इन अल्लाह जी अज़ीम नेमत ते असां अकीको न कंदा आहियूं केतिरे क़दुरु असांजे मुआशरे जे अंदरि माण्हू मिठाइनि ते वॾो ख़र्च करे छॾींदा आहिनि जॾहिं औलाद जी पैदाश थींदी आहे उन वक़्तु जेकॾहिं ऑपरेशन थिए थी त लखों रुपया ख़र्च थी वञे थो लख ताईं ख़र्च थियो वञे थो लेकिन लख जो ख़र्च बर्दाश्त करे थींदासीं लेकिन अकीके जी असां नियत ई कोन कंदासीं अल्लाह जा बाना पंहिंजे औलाद जे अकीके जो सोचे छॾ रब काबा जो कसम केतिरा माण्हू जिन इहा नियत रखी करे पंहिंजे औलाद जे अकीके जो सोचियो अल्लाह तबारक व तआला उन्हनि औलादनि खे बग़ैर ऑपरेशन जे पैदा कयो और उन्हनि औलादनि खे केतिरनि बीमारियुनि खां अल्लाह महफ़ूज़ कयो जिन बीमारियुनि में उहो गिरवी थी वञे हा स्टोरनि जो डॉक्टरनि इस्पतालनि जो अल्लाह उन सभिनी ख़र्चनि खां महफ़ूज़ कयो हिकिड़े जानवर जे ज़बह करण सां अल्लाह उन जे बरकत सां केतिरियूं बीमारियूं दूर करे छॾियूं अज़ीज़ दोस्तो औलाद जे हुकूक में हिकिड़ो हक़ इहो बि आहे औलाद जी तोहर कई वञे यादि रखो दोस्तो हीउ इस्लामी फितरत जो उसूल आहे मोहम्मद रसूलुल्लाह फरमाइनि था 5 शयुनि जो तालुक फितरत सां आहे नोह कटिया वञनि ज़ेरे नाफ़ जा वार साफ़ कया वञनि बगलनि खे कुझु कूड़ियो वञे अहिड़े नमूने सां तौर वेठो वञे इहे नबी इस्लाम खे फितरत सां तालुक रखंदा पर अल्हम्दुलिल्लाह इन मैदान में असां मुस्लमान जो अमल आहे लेकिन इन में हुलव आहे केतिरे क़दुरु असांजे मुआशरे में जॾहिं तौर को असांजो बचो वेहे थो उन जूं वॾी दावतुनि जो इंतज़ाम कयो वञे थो यादि रखो दोस्तो सहाबा अहिड़ियुनि दावतुनि में शरीक न थींदा हुआ यादि रखो ही फितरत जूं शयूं आहिनि जेकॾहिं तौर ते तूं भत कये थो दावतुनि जो इंतज़ाम करे थो त बगलनि ते बि कर नोह कटण ते बि कर इन सभिनी शयुनि ते बि इंतज़ाम कर छो त मोहम्मद रसूलुल्लाह जी हदीस आहे 5 शयुनि जो तालुक फितरत सां आहे जंहिंमें तौर विहण बि आहे मुबारक हुजे मुस्लमानो तव्हांखे यादि रखो हिन दौर जो गैर मुस्लिम डॉक्टर भी तस्लीम करे चुको है त इन तौर सां न ॼाण केतिरे क़दुरु ही ॿार बीमारियुनि खां महफ़ूज़ रहे थो एतिरे क़दुरु जो हाणे गैर मुस्लिम डॉक्टर बि पंहिंजे क़ौम खे इन क़िस्म जा मशवरा ॾियनि था त तौर विहारिया वञनि इन तौर विहण सां केतिरनि बीमारियुनि खां जेके मसाने जूं बीमारियूं आहिनि उन्हनि खां इहो ॿार महफ़ूज़ रहे थो औलाद जे हुकूक में हिकिड़ो हक़ इहो आहे औलाद जे हवाले सां उन नज़रे बद खां बचाइण जा इहतमाम कया वञनि नज़रे बद खां बचाइण जा अॼु असांजे मुआशरे जे अंदरि तव्हां ॾिसो असांजूं माइरूं असांजूं घरवारियूं असांजूं भेणूं असांजा जेको माइट केतिरे क़दुरु पंहिंजे मासूम बचनि खे यकीन हिकिड़ो मासूम बच्चो गुलदस्तो हूंदो आहे हसीन गुलदस्तो हुजे थो जॾहिं के तकरीब जे अंदरि जॾहिं के दावत में उनखे सिंगारे असां पेश कंदा आहियूं नतीजो छा निकिरंदो आहे नज़रे बद जो शिकार थी सघे थो मोहम्मद रसूलुल्लाह फरमाइनि था अल आइनु हक़ुन नज़रे बद लॻण हक़ आहे नबी असां फरमाइनि था नज़रे बद ख़तरनाक शइ आहे जेका उठ खे देग ते पहुचाए माण्हू खे क़बर ताईं पहुचाए ख़तरनाक शइ आहे का मामूली शइ कोन्हे पंहिंजे औलाद खे नज़रे बद खां बचायो उन जूं एहतियाती तदबीरूं अपनायो एहतियाती तदबीरनि में क़ुरान पाक में हिदायतूं असांखे मिलनि थियूं याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे चयो ओ मुंहिंजा पुटलो मिस्र जे दरवाज़नि मां हिकिड़े दरवाज़े खां दाख़िल न थी जा इहो बि एहतियाती तदबीर हुई छो त मतां हिकिड़े दरवाज़े खां दाख़िल थियण सां हुस्न जी झलक माण्हुनि ते अचे नज़रे बद जो शिकार न थी वञे याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुट यूसुफ अलैहिस्सलाम खे चयो ला तक़सुस रुयाक अला इख़वतिक ओ यूसुफ अलैहिस्सलाम जेको ख़्वाब ॾिठो अथई ई तुंहिंजो मुस्तक़बिल जो बहितरीन नसीब आहे पर इहो हासदनि जे साम्हूं ज़िक्र न कजे माण्हू हसद कंदा नज़रे बद जो शिकार थी वेंदे तंहिंजे करे अहिड़ियूं नेमतूं अल्लाह जे साम्हूं शुक्र अदा करणु घुरिजे पर जिते अंदेशो हुजे उते असांखे एहतियात करणु घुरिजे अॼु मुआशरे में केतिरे क़दुरु माण्हू तव्हां वेठा हूंदा जेके माण्हू पंहिंजा पैसा बि वॾा नोट पंहिंजे सफ़ेद कपिड़नि जे अॻियां रखंदा आहिनि का त माण्हू ॾिसनि ग़रीब ऐं मिसकीननि जे साम्हूं पंहिंजे शाहूकारी जा वॾा ऐलान कंदा आहिनि वॾा इज़हार कंदा आहिनि पंहिंजे नेमतनि खे दुनिया जे साम्हूं ज़ाहिर कंदा आहिनि नज़रे बद जो एहतियात शिकार थी सघे थो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे औलाद हसन ऐं हुसैन खे हिन दुआ जे वजह सां दम कंदा हुआ आऊज़ु बिकलिमातिल्लाहि तामति मिन कुल्लि शैतानिन वहामतिन मिन कुल्लि ऐनिन लामतिन इहा असां मां हर माइट खे दुआ यादि करणु घुरिजे पंहिंजे मासूम बच्चनि जे मथां दम करणु घुरिजे मतां नज़रे बद जो शिकार थी वञनि ऐं अजब जो शिकार थी वञनि वॾे नुक़सान में पइजी वञनि तंहिंजे करे इस्लामी तरबियत आहे इस्लामी हक़ आहे असांजे मथां त पंहिंजे औलाद खे नज़रे बद खे बचाइण जूं एहतियाती तदबीरूं असां अपनाई औलाद जे हुकूक में हिकिड़ो हक़ इहो बि आहे औलाद सां मुहबत कई वञे औलाद सां कुर्ब कयो वञे
औलाद खे वक़्तु ॾिनो वञे। अॼु केतिरे क़दुरु असांजे मुआशिरे में औलाद खे को वक़्तु कोन ॾींदा आहिनि, औलाद खे को टाइम कोन ॾींदा आहिनि। ऐं मुस्लमानो यादि रखो, कारोबार खे वक़्तु ॾियो था, ऑफिसनि खे वक़्तु ॾियो था, सुभाणे पछताईंदा, चवंदा औलाद नथो वञे। इन औलाद खे अॼु तो टाइम ॾिनो, इन जी तो तरबियत कई। मोहम्मद रसूलुल्लाह आंगन मां झले मोहम्मद मुस्तफ़ा मस्जिद में वठी ईंदा हुआ, कुलनि ते नबी अलैहिस्सलाम जे हूंदा हुआ, खेॾंदा पिया हुआ नबी अलैहिस्सलाम। ईअं नबी अलैहिस्सलाम पंहिंजे ॾोहिटनि जी, पंहिंजे औलाद जी अहिड़े अंदाज़ सां मोहबत कई आहे। इहो मोहबत कयो, मोहबत कयो, पंहिंजे औलाद सां, पंहिंजे घर सां मोहबत कयो। हिकु हदीस अजीब आहे, नबी अलैहिस्सलाम फरमाया, दुनिया में कुछ अहिड़ा कम आहिनि जंहिंमें अल्लाह जो ज़िक्र बि न हूंदो आहे, अल्लाह जो ज़िक्र बि न हूंदो आहे, लेकिन जो ताल्लुक़ ज़िक्रुल्लाह सां आहे, ज़िक्रुल्लाह सां आहे। जंहिंमें हिकिड़ो ॿिनि निशाननि जे विच में जेको डोड़े पियो, हालांकि उहो डोड़ करे रहियो आहे, पंहिंजी डोड़ आज़माए रहियो आहे, पर इन जो ताल्लुक़ अल्लाह जे ज़िक्र सां आहे। जेको पाणी में तरी रहियो आहे, हालांकि भले दुनिया जी मक़सद लाइ तरे पियो, पर इहो मुआशिरे जो मुफ़ीद आहे, सुभाणे कंहिंखे न कंहिंखे फ़ाइदो ॾींदो। इहो ज़िक्रुल्लाह सां ताल्लुक़ रखे थो। अहिड़े नमूने सां माण्हू पंहिंजे घरवारी सां, पंहिंजे औलाद सां, पंहिंजे घर सां खिल भोग करे, उनखे टाइम ॾे, उनखे वक़्तु ॾे। या खिल भोग करणु अल्लाह जे ज़िक्र सां ताल्लुक़ बज़ाहिर कोन पियो लॻे, पर मोहम्मद रसूल फरमाता हे अमीन ज़िक्रिल्लाह, इहा अल्लाह जे ज़िक्र सां जो ताल्लुक़ आहे। पंहिंजे औलाद खे वक़्तु ॾियो, पंहिंजे घरवारी खे वक़्तु ॾियो, पंहिंजे घर खे वक़्तु ॾियो, औलाद जी तरबियत करियो। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत हसन खे चुमी ॾिनी, जेको नबी अलैहिस्सलाम जो ॾोहिटो औलाद आहे, पुटु आहे नबी अलैहिस्सलाम जो ॾोहिटो। नबी अलैहिस्सलाम चुमी ॾियनि था। अकरा बिन हाबिस रज़ियल्लाहु ताला अन्हु मजलिस में मौजूद आहे, चवे थो अल्लाह जो रसूल, मुंहिंजा 10 पुट आहिनि, मूं कंहिंखे बि चुमी कोन ॾिनी आहे। हुनखे ताजुब थियो, नबी साईं एतिरो भाए थो। नबी फरमाया बल्ला यरहम ला युरहम, जेको रहम न कंदो उन ते छा रहम कयो वेंदो। जेकॾहिं तुंहिंजे दिलि मां अल्लाह इहा मोहबत ख़तम करे छॾी आहे, त आऊं छा थो करे सघां। अल्लाह जा बाना पंहिंजे औलाद खे वक़्तु ॾियो। नबी अलैहिस्सलाम पंहिंजी ॾोहिटी उमामा ज़ैनब जी धीअ नबी अलैहिस्सलाम मस्जिद में वठी ईंदा हुआ। अल्लाह जो रसूल निमाज़ में हूंदा हुआ, कुल्हे ते हूंदी हुई, नबी अलैहिस्सलाम सजदे में वेंदा हुआ, विहारींदा हुआ, एतिरी मोहबत कंदा हुआ। अॼु इहो औलाद जेकॾहिं मस्जिद में शरारत करे त असांजो मूड हाफ़ थी वञनि था। अल्लाह जा बाना जेकॾहिं मुस्तक़बिल रोशन चाहियो था, मुस्तक़बिल इन बच्चनि जो पेशमाम चाहियो था, मुस्तक़बिल फरमा बरदार चाहियो था, त तव्हांजा इहे मासूम बच्चा मस्जिद में तव्हां सां गॾु हुजनि। अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला फरमाईंदा हुआ, गालिब अब्दुल्लाह बिन अब्बास, आयतुल सलात लिसबिये वलो बिसजदा, तव्हांजे औलाद खे मस्जिद में वठी अचो, नमाज़ भले न पढ़नि, हिकिड़ो सजदो कयो न, इहो बि काफ़ी आहे, हिकिड़ो सजदो कयो बि काफ़ी आहे। त अल्लाह जा बाना औलाद खे वक़्तु ॾियो, औलाद सां मोहबत कयो। नबी साईं जी धीअ फातिमा औलादो काजी मालिका थी चुकी हुई, नबी अलैहिस्सलाम जी मोहबत छा हुई। जॾहिं घर में हली वेंदी हुई, काइनात जो इमाम मोहम्मद रसूलुल्लाह उथी वेंदा हुआ, नबी अलैहिस्सलाम हथनि खे चुमंदा हुआ। अंदाज़ लॻायो औलाद सां मोहम्मद करीम जी मोहबत आहे। ख़ुतबो ॾेई रहिया आहिनि मोहम्मद रसूलुल्लाह, हसन हुसैन मासूम बच्चा नबी अलैहिस्सलाम जा ॾोहिटा करे किरन पिया, करे उथनि पिया। नबी अलैहिस्सलाम ख़ुतबे खे छॾे उन्हनि मासूमनि खे वञी खयो ऐं मिंबर ते आया, फरमाइनि था मुंहिंजे रब हक़ चयो आहे, तव्हांजो औलाद तव्हांजे लाइ फितनो आहे, मूंखे ख़ुतबो न छॾणु घुरिजे हा, पर मुंहिंजे औलाद जी हालत ॾिसी करे मूंखां बर्दाश्त कोन थी। इहा मोहबत आहे पंहिंजे औलाद सां। अल्लाह जा बाना औलाद खे वक़्तु ॾियो, औलाद खे वक़्तु ॾियो, उन्हनि जा अंगल बर्दाश्त कयो, उन्हनि जूं मोहबतूं बर्दाश्त कयो, उनजो हर अंगल बर्दाश्त कयो। लेकिन औलाद जे हक़ में हिकिड़ो आख़िरी हक़ अॻियां हिकु ॿुधाईंदो हलां, इहो आहे औलाद जो तरबियत वॾे में वॾो हक़ आहे। मोहबतूं कयो, अंगल बर्दाश्त कयो, हर अंगल जो बर्दाश्त कयो, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम तरबियत जे मैदान में तव्हां ईअं सम्झो त तव्हां हुनजा जहिड़ा दुश्मन हुजो। जेकॾहिं चाहियो था पंहिंजो मुस्तक़बिल बहितरीन, चाहियो था पंहिंजो मुस्तक़बिल बहितरीन। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो त असांखे खांटी ते के वाह जी खांटी करे रहिया हुआसीं। पोइ दौर जी ॻाल्हि आहे, हिन दौर में मशीनूं आहिनि। अॻे माण्हू हारी हूंदा हुआ जेके वाहनि जूं नहरनि जूं खाटियूं कंदा हुआ। चवे थो असां खाटी कईसीं, वरी असांजी आदत हुई, असांजे मथां को ऑफिसर बीठो हो, उन चयो त हे जेके बि खाटी कंदड़ आहिनि, जेके बि खोटे रहिया आहिनि नहर खे, ए माइटनि जा सिकी लधा हुआ, सपूत पुट हुआ। इनखे माइटनि नंढपुर में तमामु घणो भायो हो। अॼु हुनजो नतीजो इहो निकितो आहे जो कोॾार पिया हणनि। असीं उहे हुआसीं जिन खे तरबियत जे मैदान में माइट असांजा दुश्मन साबित थिया। असां ते ज़रो बि असांजी बर्दाश्त कोन कयूं, तरबियत जे मैदान में असांजे लाइ ॾिंगा साबित थिया। नतीजो इहो निकितो अॼु असां ऑफिसर आहियूं, अॼु असीं ऑफिसर आहियूं। चाहियो था हिन जो मुस्तक़बिल बहितरीन थिए, भायो, कुर्ब ॾियो, मोहबतूं ॾियो, खारायो, पीआरियो, लेकिन तरबियत जे मैदान में रब काबा जो कसम का बि कसर अचणु न ॾिजो। जॾहिं कमी ऐं कोताही थिए त ईअं सम्झो त हे सम्झनि त असांजा भाई ठीक कोन्हे। ईअं जॾहिं तव्हां सख़्ती कंदा,
हिन माइट खे हिन बच्चे खे पतो पवंदो त मुंहिंजो भाइण वारो भी आहे, मूंखे विढ़ण वारो भी आहे। अज़ीज़ साथियो, पंहिंजे औलाद जी तरबियत जे हवाले सां नबी अलैहिस्सलाम जो सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर फरमाइनि था, औलाद खे पंहिंजे निमाज़ जी तरबियत जे हवाले सां फरमाइनि था, जाइरा आरिफ यमीनहु व शिमाल, जॾहिं बच्चो पंहिंजे साॼे ऐं खाॿे खे सुञाणी सघे त उनखे निमाज़ जी तरबियत ॾियो, खाॿे ऐं साॼे खे। इमाम इब्राहिम नखई रहमतुल्लाह फरमाइनि था, युअल्लमून इज़ा असगरू, फरमाइनि जॾहिं औलाद उन उम्र ते पहुचे जॾहिं उनजा ॾंद छणण शुरू थी वञनि खीर वारा, तॾहिं उन्हनि जी निमाज़ जी तरबियत कयो, निमाज़ जी तरबियत कयो। इमाम कुर्तुबी रहमहुल्लाह इमाम औज़ाई खां पुछो त क़ुरान पाक में अल्लाह ताला मासूम बचण खां बदतर पर पर्दे जो हुक्म ॾिनो आहे। मासूम बच्चा टे वक़्त सुम्हणी खां पोयां फजर खां अॻु में 2 पहरनि जो कंहिंजे घर में बि मासूम बच्चा बि दाख़िल थियनि। ऐं इमाम औज़ाई ॿुधाए इहा उमिरि छा हुजे उन ॿार जी, चए अरबा सिनीन, 4 साल, माना 4 साल वारो ॿार इन मैदान खां इन वक़्त खां उनजी तरबियत कयो। छो त इहो साबित थियो इन ॻाल्हि मां त इन टाइम ते इहो ॿार जेका बि शइ अखि सां ॾिसंदो, कन सां ॿुधंदो, इन जी दिलि महफ़ूज़ करे वठंदी। तंहिंजे करे इन जी इन मैदान में तरबियत कई वञे। सभ खां पहिरीं तरबियत अल्लाह जो तारीफ़ करायो वञे, अल्लाह जो तारीफ़। छो त जंहिं रब हुकुम ॾिनो आहे अनिश्कुर ली वलिवालिदैक, ऐं मुंहिंजा बाना सभ खां पहिरीं मुंहिंजो शुक्रियो अदा कर जो आउं तुंहिंजो परवरदिगार आहियां। उन खां पोइ पंहिंजे बापी जो शुक्रियो अदा कर जेको रब तो मुंहिंजी पारत करे। छा तो मूंखे एतिरो कोन थो थिए पंहिंजे औलाद खे उन रब जो तारीफ़ करायूं। तमामु अंबिया किरामन पंहिंजे औलाद खे रब जो तारीफ़ करायो। ऐं यादि रखो दोस्तो, रब काबा जो कसम खणी चवां थो, तव्हां पंहिंजे औलाद खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो तारीफ़ करायो, इहे माण्हू सुभाणे तव्हांखे बि सुञाणंदा, इहो औलाद तव्हांखे बि सुञाणंदो। पर जेकॾहिं तव्हां अल्लाह जे रसूल जो इनखे सुञाणप न कराई, सुभाणे इहे अव्हांखे बि कोन सुञाणंदा। जेके अल्लाह खे न सुञातो उहे सुभाणे तव्हांखे बि कोन सुञाणंदा। मुहम्मद रसूलुल्लाह इन मैदान में कहिड़ी सख़्ती कंदा हुआ। अमर बिन सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हु अॻु जो पुटु नबी अलैहिस्सलाम जो सलमा खान, अबू सलमा जो पुटु नंढो मासूम आहे, गॾु मानी पियो खाए। नबी अलैहिस्सलाम हदीस में उजरो बोलई ऐं मुंहिंजा पुटड़ा वेझो थी खा। ऐं नबी अलैहिस्सलाम त समिल्लाह कुल बियमीनिक कुल मिमा यलीक, मासूम बच्चो आहे, प्लेट ते करे हुता हुता हथ पिराए। पर नबी अलैहिस्सलाम ईअं कोन तो नंढो ॿार आहे, ख़ैर आहे। पर नबी अलैहिस्सलाम उन पंहिंजे मासूम औलाद जे बराबरि अॻु जायो पुट खे नबी अलैहिस्सलाम छा फरमाइनि था, ऐं पुट बिस्मिल्लाह चओ ऐं वेझे पासे खां खा ऐं साॼे पासे खां खा। नबी अलैहिस्सलाम जो सौट अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिंखे नबी अलैहिस्सलाम जी कहिड़ी तरबियत कई, अल्लाह जो रसूल उनखे कहिड़े अंदाज़ सां जॾहिं ॿिए सुवाल आहे फरमाइनि था, अब्दुल्लाह यादि रख पूरी जॾहिं मदद तलब करीं अल्लाह खां मदद तलब कर, अल्लाह जे हदनि जी हिफ़ाज़त कर, अल्लाह जे दीन जी हिफ़ाज़त कर, अल्लाह तुंहिंजी मदद कंदो, अल्लाह तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। तौहीद जा कलिमात अब्दुल्लाह बिन अब्बास खे सिखाइनि था। वो साॻी अब्दुल्लाह बिन अब्बास चवे थो, आ पंहिंजे मासी मैमूना जे घर में नबी अलैहिस्सलाम वटि महिमान थी वियुसि, नंढो ॿार हुजां, नंढो ॿार हुजां। अब्दुल्लाह बिन अब्बास नंढो ॿार आहे, चए थो नंढो ॿार हुजां, फिरंदो फिरंदो महिमान थी वियुसि। नबी अलैहिस्सलाम राति जो देर सां आया, फरमाया असलल गुलाम, हिन नंढे ॿार निमाज़ पढ़ी आहे। अंदाज़ो कर तरबियत जो अंदाज़ कहिड़ो आहे। मासूम छोकिरियूं जेके गीत पयूं ॻाइनि, चवनि पियो फीना नबीयुन यअलमु मा फी गदिन, असां में हिकिड़ो अहिड़ो नबी आहे जेके ख़बर आहे त सुभाणे छा थींदो। नबी से ईअं कोन थो त नंढा ॿार अॼु ॻाइण कनि, अॼु कंहिंखे भूंडो ॾेई अचनि, अॼु कंहिंखे गाह ॾेई अचनि। असां चवंदा आहियूं नंढा ॿार आहिनि, पर मुहम्मद रसूल फरमाइनि था न, उन्हनि मासूम छोकिरियुनि खे नबी साईं उते रोके फरमायो, बल्कि ईअं चयो असां में अहिड़ो नबी आहे जेके इहा बि ख़बर कोन्हे त सुभाणे छा थींदो। अंदाज़ो लॻायो नबी अलैहिस्सलाम जी कहिड़े अंदाज़ सां नबी अलैहिस्सलाम पंहिंजे औलाद जी तरबियत कई आहे। हसन मासूम ॾोहितो मुहम्मद रसूल जो औलाद गॾु आहे, रस्ते वेंदे या कंहिं जॻह ते खजी जो दाऊं पियो आहे, नंढड़े ॿार जी आदत आहे किरल शइ खणी खाए, फरमायो खणी करे मोह में विधी। नबी फरमायो के फाइना ला ना को सदका, ओ मुंहिंजा बच्चा थुके छॾ, छो त असां सदको कोन खाईंदा आहियूं, मुमकिन आहे सदके जो माल मटो हुजे, हुन मां इहो दाऊं किरियो हुजे, तंहिंजे करे मुंहिंजा बच्चा इनखे न खा। बाक़ाइदे हदीस में चओ थो के चवण वारे चयो त अल्लाह जे रसूल इहो मासूम आहे, फरमाए त मासूम पंहिंजी जॻह ते, पर सदको मुहम्मद ते मुहम्मद जी आल ते हराम आहे। नबी अलैहिस्सलाम जा सहाबा कहिड़े अंदाज़ सां पंहिंजे औलाद जी तरबियत कंदा हुआ, इन मैदान में ॾाढा सख़्तु हुआ। फरमाए नबी अलैहिस्सलाम हुक्म ॾिनो त महर्रम जो रोज़ो रखिजा, महर्रम जो नबी अलैहिस्सलाम ऐलान जारी करे छॾियो, छो त रमज़ान खां अॻु में इन रोज़े जी वॾी अहमियत, वॾी ताक़ीद पाबंदी हुई। सहाबा फरमाइनि था नबी अलैहिस्सलाम जो हुकुम असां ते पए थो, असां पंहिंजे मासूम बच्चनि खे बि रोज़ा रखाया, मासूम बच्चनि खे जिन खे इहा बि ख़बर कोन्हे रोज़ा छा थींदा आहिनि। पोइ जॾहिं शाम जे टाइम ते उन्हनि खे बुखे उन तंग कयो,
उन्होंने जो अंगल कया दाव रुना तॾहिं असां उनखे कपिड़नि जूं गुड़ियूं ठाहे ॾिनियूंसीं, उन सां रांदि कंदा रहिया। इंदल इफ़्तार एसिताईं जो इफ़्तारी वञी थई, असां वॾनि सां गॾु असांजे मासूम बचनि बि रोज़ा खोलिया। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि हिकिड़ो शराबी झलिजी आयो। उमर बिन ख़त्ताब उनखे ॾंडा वाहे कढिया, चए ज़ालिमा, तो शराब पीतो आहे रमज़ान जे महीने में, तोखे ख़बर आहे वसिबियानुना सियामुन, असांजा वॾा त परे ॻाल्हि, पर असांजा मासूम बच्चा बि रोज़ा पाइनि, असांजा मासूम बच्चा बि रोज़ा पाइनि। हीअ तरबियत अब्दुल मालिक मुजाहिद हफ़िज़हुल्लाह सऊदी अरब में आलिम दीन है, पंहिंजे किताब में लिखियो अथसि कैनेडा मुल्क है, कैनेडा ईसाईनि जो मुल्क है, उन में नर्सरी क्लास मासूम बच्चनि जी क्लास हुई। हिकु ईसाई उस्तादियाणीअ पंहिंजे शागिर्दनि मासूम तालिबात खां पुछियो तव्हांजो मुस्तक़बिल छा इरादो कयो था, छो त हर ॿार खां उनजो उस्ताद पुछंदो आहे तव्हांजो मुस्तक़बिल छा आहे, तव्हांजा अॻिते जज़्बा छा आहिनि। उन्हनि शागिर्दियाणियुनि मासूम जेके हीअ तव्हांजे साम्हूं पेश कयूं, इन जे बराबरि मासूम छोकिरियूं, का चवे थी त इंजीनियर बन वियसि, का चवे थी डॉक्टर बन वियसि, का चवे थी जेको नर्स बन वियसि, फलाणी जेको जॉब हासिल करणी आहे। हिकिड़ी मुस्लमान जी मासूम धीअ उन चयो त अॻिते हली करे सहाबी बन वियसि। हैरान थी विया, सहाबी छा आहे? वञी डिक्शनरी ॻोल्हियो, तर्जुमो न मिले। हुन ॾिठो त पक से को दहशतगर्दी जो लफ़्ज़ आहे, जंहिंजो तर्जुमो दहशतगर्दी आहे या दहशतगर्द थींदी। उनजे पीउ खे घुरायो, भला ॿुधाए त तुंहिंजी हीअ नियाणी चए थी सहाबी बन वियसि, भला ॿुधाए सहाबी छा खे चवंदा आहिनि? तॾहिं हुन सहाबी जी तारीफ़ कई, सहाबी असीं उनखे चवंदा आहियूं जेको मोहम्मद रसूलुल्लाह सां मिलियो हुजे ईमान जी हालत में, उन हालत में वफ़ात पाती हुजेसि, बसि असीं उनखे सहाबी चवंदा आहियूं। चऊं पोइ हुन मासूम सां मुखातिब थिया, भला ॿुधाए मासूमा तोखे इहे जज़्बा किथां पैदा थिया? तॾहिं उहा मासूमा छा थी जवाब ॾे, सोन जे पाणी सां लिखण जे बराबरि आहे, ओ वालिदैन ॿुधी छॾियो। उहा मासूम चवे थी जॾहिं राति जो सुम्हंदी आहियां, मुंहिंजा अम्मा मुंहिंजा बाबा मूंखे वाक़िया ॿुधाईंदा आहिनि, किसा ॿुधाईंदा आहिनि, ऐं पुछंदी आहियां त मां ई केरु? छा चवंदा आहिनि बाबा? इमरान खान, नवाज़ शरीफ, ज़रदारी? न, बल्कि मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा माउ पीउ मूंखे चवंदा आहिनि त अल्लाह जे रसूल जा सहाबी अहिड़ा वाक़िया मूंखे ॿुधाईंदा आहिनि। तंहिंखे उन ॾींहं खां पोइ मूंखे जज़्बो पैदा थियो त अॻिते हली करे आउं बि सहाबी बन वियसि। हे वाह, तॾहिं त मल्ला रहमहुल्लाह चयो जहिड़ी माई ते कनि मकाल तहिड़ी वात कबूरन ॻाल्हि, जहिड़ो किरदार असांजो हूंदो अहिड़ो किरदार बच्चा अपनाईंदा। अदी साथियो, औलाद जा हक़ आहिनि, पंहिंजे औलाद जी सुहिणी तरबियत कयो। औलाद जे हक़नि में इंतिहाई महबूब हिकिड़ो हक़ इहो बि आहे, औलाद जी शादी जो इंतज़ाम कयो वञे, शादी जो इंतज़ाम कयो वञे, इहो बि औलाद जो हक़ आहे। औलाद जे हक़नि में हिकिड़ो हक़ इहो बि आहे, औलाद खे वरसे में वारिस बनायो वञे, ईअं न जो धीअनि खे हक़ न वञनि, पुटनि खे हक़ न वञनि, धीअनि खे महरूम कयो वञे। इहो बि हिकु अजीब अलॻि मौज़ू हो, लेकिन वक़्त जो इख़्तिसार आहे। ॿ शख़्स खड़ा थी चुका आहिनि। अल्लाह तबारक तआला खां दुआ आहे मुंहिंजो जेको तव्हांजे साम्हूं हुकूक औलाद जे हवाले सां चंद गुफ़्तगू कई, अल्लाह तबारक तआला ॻाल्हियूं सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। वक़्त जो इख़्तिसार हो, अल्लाह तबारक तआला असां वालिदैन खे पंहिंजे औलाद जे हवाले सां इन्हनि हक़नि जी पासदारी करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं पोइ इहो असांजे औलाद असांजे अखियुनि जो ठार बनबो, ॾिसजा ज़िंदगी में कीअं थो इनकलाब अचे। अल्लाह तआला खां दुआ आहे जेको कुझु ॿुधो ऐं ॿुधायो अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल